ज़िंदगी सफ़र मुसलसिल आहे। सुबुह जो अदम सुल्तान ते आयासीं फैमिली सां गॾु, हाणे वरी यारनि सां गॾु आहियूं। उस्ताद बुखारी शहर आहे, कॾहिं मोहबसाण महफ़िल में, कॾहिं लोकल आहे मक़तल में, थी प्यार में पती पती हूंदी, हा इहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। सो इहा असांजी ज़िंदगी आहे। रस्ते में हूं ऐं हैदराबाद जो सफ़र आहे। हीउ मुंहिंजो प्यारो हकीम ज़ंगी जो साहिबु आहे ऐं आसिफ़ कटवर साहिबु, असां गॾु सफ़र पिया कयूं। भी पई सिंध मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते आवाज़ ॿुधारे पई। सिंध जो नौजवान लाइब्रेरी जॉइन करे पियो, सिंध जो नौजवान ॿाहिरीं दुनिया में पढ़ण बि वञे पियो, स्कॉलरशिप बि वठे पियो, कराची वञे पियो, इस्लामाबाद वञे पियो, लाहौर वञे पियो। इहे इन जा बहितरीन पासा आहिनि। बाक़ी जेके कुझु कमज़ोर पासा आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल करण जी, सिंध खे जदोजहद करण जी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं मां सम्झां थो त उमेद बहितरी जी आहे। गुड, थैंक यू सर। अहिड़े क़िस्म जा बहस कचारा कंदे असां अची करे सकरन में मीरपुरी होटल ते ब्रेक कयो हो। दोस्तो, मीरपुरी होटल सकरन में असां ब्रेक कयो आहे ऐं संगत साण आहे। ऐं हिते असांजे ब्रेक करण जो जेको सबबु आहे उहो इहो दोस्त आहे असांजो हनीफ़ किरियो साहिबु। तमामु महबूब दोस्त आहे जंहिं असांजे दिलनि जा टेच पियल आहिनि। ऐं साईं जी चांहि पीअंदासीं, पोइ वरी अॻिते हैदराबाद लाइ रवानो थींदासीं। आसिफ़ वेठो आहे ऐं ॾाढो मज़ो थो अचे पियो। खुलियल मैदान आहे। प्यारे हनीफ़ असांजी तमामु घणी ख़िदमत कई ऐं सैंडविच घुराया, बहितरीनु चांहि पीआरी, तमामु बहितरीनु कचहरी थी जंहिंमें असां सिंध जे सियासी ऐं समाजी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल पिए कई। खाउस मोकिलाए असां पंहिंजो सफ़र वरी जारी कयो ऐं सिधो अची करे हैदराबाद में ब्रेक कयूं। असां नेठि हिन वक़्तु 8 वॻे खनि अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी दफ़्तर में पहुची चुका आहियूं ऐं सुभाणे असांजी मीटिंग आहे कराची में, उते असां शिरकत कंदासीं। साईं लाल शाह साहिबु असांजो साबिक़ मरकज़ी सदर साहिबु ऐं साईं गौस जतोई साहिबु ऐं हकीम ज़ंगे जो साहिबु, आसिफ़ कटवर साहिबु। असांजे इन कचहरीअ में साईं लाल शाह, आदिल चांडियो, हकीम ज़ंगे जो, आसिफ़ कटवर ऐं साईं गौस जतोई शामिल हुआ। जैसे जैसे झन्ना के चटक जाए किसी साज का तार, जैसे रेशम की किसी डोर से उंगली कट जाए। जैसे झन्ना के चटक जाए किसी साज का तार, जैसे रेशम की किसी डोर से उंगली कट जाए, ऐसे एक ज़रब सी पड़ती है कहीं सीने में। वाह वाह। जैसे रेशम की किसी डोर से उंगली कट जाए, ऐसे एक ज़रब सी पड़ती है कहीं सीने में, खींच कर तोड़नी पड़ जाती है तुझसे नजर, खींच कर तोड़नी पड़ जाती है जब तुझसे नजर। वाह वाह। तेरे जाने की घड़ी बहुत सख्त घड़ी है जाने। वाह वाह वाह। छाकंदियूं छावड़ियूं ॾाढ ऐं डावड़ियूं, ए बिलावल जा पुट। वाह वाह। ए बिलावल जा पुट रत घाना ॾिसी, तू न मायूस थी, तू न मायूस थी, जुए पंहिंजी सॼी जेल थाना ॾिसी, तू न मायूस थी, तू न मायूस थी। वाह। नेण अमड़िन अदिन जा निमाण, तू न मायूस थी, तू न मायूस। जंग 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 में अथी दोता, जंग में अथी दोता, घर गिटियूं घर दरियूं रत हाड़ा ॾिसी। वाह वाह वाह। तू न मायूस। वाह वाह वाह।